दौड़ रिपोर्ट सजाद हुसैन जमाली। दौड़ शहर में वधंदड़ बदमनी चोरियों फुरू धाड़ा ऐं मंशा जो सरेआम विकिरो हुअण करे नौजवान नसल तबाह थियण ख़िलाफ़ जसकम बशीर खान पारां रैली कढी प्रेस क्लब दौड़ अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे दौड़ पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते जसकम तालका दौड़ के सदर फ़क़ीर ताहिर ज़रदारी, सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले नवाबशाह जे अॻवान डॉक्टर मुजाहिद रुस्तमाणी, सिटी सदर राशिद बिरोही ऐं ॿियनि चयो त दौड़ पुलिस जे नाअहलीअ सबबि शहर में चोरियूं फुरूं घरनि में लुटमार रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। ॿिए तरफ़ सॼो शहर मंशा जे वर चढ़ी वियो आहे। पुलिस मंथलियूं वठी शहर में मंशा जा अॾा क़ाइमु करे वरिता आहिनि। मंशा जो सरेआम विकिरो थियण करे नौजवान नसल तबाह थी विया आहिनि। मंशा वापराईंदड़नि जा घर बाती परेशानियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हुननि IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त नोटिस वठी शहर मां फुर थियल गाॾियूं, घरनि मां फुर थियल सामान, रोक रक़म वापसि कराए शहर में सरेआम विकिरो थींदड़ मंशा जा अॾा बंदि कराए। हितां जे करप्ट SHO जमील ज़मा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काज़ी बाग़ ते अची रौनकूं ॾिसी ॾाढी ख़ुशी महसूस थी आहे। काज़ी नईम अख़्तर सां सदस्य वॾनि खां वठी पुराणो तालुक़ु रहियो आहे। इन मौक़े ते डॉक्टर काज़ी नईम